मिठी तू सुहणी मनमुनी तू सुहणी मनमुनी ॾाढी सुठिया ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी। मुंहिंजी दिलि अञा बि नथी मञे। तुंहिंजी दिलि बि मञंदी, तुंहिंजो दिमाग़ बि मञंदो, पर तर्स पहिरीं इहो सोच त ये जमीला चिनड़ी जो ये मनसूबो नाकाम कीअं कयूं। जीजी सवली ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त असां मिठीअ खे उहा गोरी खाइण ई न ॾींदासीं। जेकॾहिं ग़लतीअ सां मिठी गोरी खाधी बि न त तव्हां उतां कढी वञिजोसि, पंहिंजे कमरे में सुम्हारिजोसि। मां शादी वारी मसइले ते सभिनीनि खे क्लियर करे छॾियो आहे। पुट कुझु अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेका तोखे ख़बर न आहे। मां हिन मसइले ते कंहिंसां बि ॻाल्हाइण नथी चाहियां। ठीकु आहे, भले तूं हिन मसइले ते न ॻाल्हाए, पर आउं ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। तोरो खीर अथई, बादामनि वारो, किशमिश वारो, पिस्तनि वारो। मिठी पीअंदी न त करार अची वेंदासीं। हाँ हाँ बड़े दे मां मिठी है प्यारा। अम्मा मिठी ये खीर पी। अॼु जे तुंहिंजो इहो मकरूह चेहरो ज़ाहिर थी पियो आहे त पोइ इहो सभिनी खे ॿुधाए छॾ त मिठीअ खे ज़हर बि तो ॾिनो हो, जंहिं सबबु मिठीअ खे उल्टियूं थिए थियूं, त मिठीअ खे तो उमेद सां थियण जो इल्ज़ाम बि ॾिनो हो। शर्म नथो अचे तोखे? नथो अचे शर्म तोखे? तुंहिंजे लाइ ॿुड़ी मरण जो इहो मक़ाम आहे। मूंखे वधीक सफ़ाई न ॾे, छो त मां सभु कुझु पंहिंजी अखियुनि सां ॾिसी चुकी आहियां। अवां सभु कुझु उहो ई कयो जेको अॻु में मामी जमीला मूंखे ॿुधाए छॾियो। भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी। दे अल्लाह दे अल्लाह दे अल्लाह दे अल्लाह। ए मोमिनो सखियो, फ़क़ीर परे खां लठो अथव तव्हांजी जुए में। वाटला जे ॾियो फ़क़ीर खे, फ़क़ीर जी दुआ तव्हांजे कमु ईंदी। वाटला जे ॾियो। वाटला जे ॾियो फ़क़ीर खे ख़ैरात बाबा। फ़क़ीर 3 ॾींहंनि खां बुखियो अथव। वाटला जे ॾियो फ़क़ीर खे। ओ अम्मा सखियाणी, फ़क़ीर खे 10 रुपया ॾे। 10 रुपए जी सदा आहे फ़क़ीर जी। फकीर हल माफ कर हले ता। 10 रुपयनि जो सवाल आहे अम्मा सखियाणी। फ़क़ीर परे खां सदा खणी आयो आहे 10 रुपयनि जी। 2 ॾींहंनि खां बुखियो आहे, कुझु खाधो बि कोन्हे, घर में कुझु ठहियल अथई त उहो बि खणी आ। हक़ अला हक़, हक़ अला हक़। माफ कर फकीर, खुलिया कोनन के। घणा खपनि खुलिया पैसा? फ़क़ीर वटि इहा सहूलियत मौजूदु आहे, घणा खुलिया खपनि? हल हाणे हल फकीर माफ कर, हल हाणे टर। हाय हाय ओ ऐं आऊं ते छो आई आहियां? वरी उहा विसर जी बीमारी। जी फकीर आयो हो। हा हा, पोइ किथे आहे? हू त हलियो वियो। पोइ सॾु करे वठीसि न। फकीर बाबा, ओ फकीर हेॾांच जीजी वई सॾी में हेॾांच। हक़ अला हक़। तूं सखियाणी आहीं, सखियाणी दीदी पोड़ी। तूं सखियाणी थी लॻी, माइटी बीठोसि ॿुढ में। ॾे ख़ैरात अलाह जे नाले। माफ़ कर फ़क़ीर, हाणे हल जान छॾ। इहा ॻाल्हि त हिन बि कई ही मूंखे घुराए, पोइ तो मूंखे घुराए माफ़ करण जो चई बेइज़ती वधीक छो कई? वरी मां घर जी वॾी मां आहियां, ही जमीला केरु थींदी आहे? हल हल मां चवां ते हल। मां तव्हांजे माफ़ीअ जे चकर में तव्हांजो समूरो ॻोठु मुंहिंजो किरोड़ जो कर्ज़ी थी वियो आहे। मूं राति ॻणियो आहे। ॿिए दफ़े अचां तव्हां मूंखे माफ़ चवण जो चओ, मां बि ॾिसजां FIR न कटाए न पोड़ी टोटे। हारू भारू जीजी उन फकीर के सॾे टाइम में बेचारे बर्बाद कई। टिन्ने कुझु कोन। माइट आहे तुंहिंजो।
बाबा जीजीअ पाण चयो आहे त मूं ई जमीला खे चयो हुयो त माजिद ऐं मिठीअ ते टिको रख, त जीअं मां चई सघां त हाणे ज़रूरी आहे माजिद ऐं मिठीअ जी शादी कराए वञे। इन करे जमीला इहो नाटक कयो आहे। सभु कूड़ आहे, ईअं थी नथो सघे। जी पंहिंजी अना जी ख़ातिर के दुश्मन जी बि ज़िंदगी ख़राबु नथी करे सघे। मिठीअ में त जी जो साहु आहे। जी मिठीअ जी ज़िंदगी कीअं ख़राबु कंदी? हूअ बि जमीला एतबार जहिड़ी औरत ई न आहे। बाबा मामी पाण चयो आहे त जॾहिं जीजीअ खे ख़बर पई त मुराद ऐं मिठी हिक ॿिए खां नफ़रत था कनि ऐं हिक ॿिए जी शिगल बि नथा ॾिसणु चाहिनि, इन करे जीजीअ मामी जमीला खे चयो त हू माजिद ऐं मिठीअ ते टिको हणे त जीअं हिननि जी शादीअ जो फ़ैसिलो करे सघे। केरु केॾा बि दलील ॾे पर मां न मञंदुसि, छो त जीजीअ खे मां 40 सालनि खां सुञाणा थो। जीजी जो किरदारु खीर जहिड़ो अछो साफ़ ऐं पाक रहियो आहे ऐं जमीला पंहिंजे माउ पीउ जे सजण कान थी त सावरनि जी कीअं थींदी? अलाए बाबा, हाणे वधीक अलाह खे ख़बर, बाक़ी सॼे ॻोठ में इहे ई ॻाल्हियूं पियूं हलनि। बसि मां अलाह सभिनी खे साñه ॾींदो। मूंखे हिकु ॻाल्हि त ॿुधाए, जानू किथे आहे? सुबुह खां नज़र ई कोन पियो अचे। ईद जी ख़रीदारी लाइ परेशान हुयो, पोइ लाइ केॾां वियो? मूं पुछियोमांसि त केॾां थो वञे, चई पिनण थो वञा। कावड़ में चयो नहीं, पर हुन जेको भरोसो बि कोन्हे, थी बि सघे थो। ये जमीला सरासर कूड़ ॻाल्हाए रही आहे। आउं जमीला खे अहिड़े कुदे कम लाइ कीअं चवंदसि? आउं जमीला खे अहिड़े कुदे कम लाइ चई नथी सघां। सची ॻाल्हि त इहा आहे, जॾहिं जमीला जी चोरी पकड़ी आहे त सौ सूदो इल्ज़ाम मूं ते हणी रही आहे। जी ख़बर न आहे त केरु सचो आहे केरु कूड़ो। अॼुकल्ह त मुंहिंजो रिश्तनि तां एतबार ई खजी वियो आहे। हा, इहो त वक़्तु साबित कंदो त केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। मुराद, केरु मूं ते कहिड़ा इल्ज़ाम थो हणे उनजी मूंखे परवाह न आहे, पर तोखे इन जे करे कुझु नथी चवां त तूं यतीम आहीं। तोखे मूं मां बणिजी करे पालियो आहे। जी तॾहिं त ख़ामोश आहियां, न त ख़बर न आहे अलाए छा करे वेझा, या पाण खे मारे वेझा या माजिद खे। जी मां मिठीअ ते कख बि बर्दाश्त नथो करे सघां। तोड़े जो उहो मूंखे वणे या न वणे, पर अलाए छो हुन ते रहम थो अचे। मुराद, इहो ई त प्यार आहे, ऐं मूंखे इहे चङी तरह ख़बर आहे त तूं मिठीअ सां प्यार थो करीं, भले जमीला कुझु बि करे, केॾा बि हीला हलाए, केतिरा ई खणी नाटक करे न, पर मिठीअ जी शादी तोसां ई थींदी। तव्हां ॿई हिन शादीअ में राज़ी हूंदो। इहो नामुमकिन आहे जी। अव्हां जो हुकुम अखियुनि ते, पर असां ॿई शादीअ में कॾहिं बि ख़ुशि न हूंदासीं। इहो बि अव्हां खे वक़्तु ॿुधाईंदो। ठीकु आहे जी, ॾिसंदासीं। मोना मस हाणे दुआ न घुरी त तोरी दुआ क़बूल करे छॾी। हाणे घणी तकलीफ़ न कर जानू, ये नवा जूता ऐं कपिड़ा घर ॾेई अच। आ वञा पियो दोस्तनि में। तूं जंहिं स्कूल में पढ़ंदी हुई न, मां उन स्कूल जी मास्तराणी हुअसि। तुंहिंजो ई डंडो तुंहिंजे ई मथे में हयो अथमि। मूंखे ॾुख जमीला जो न, उहा त आहे शैतान जी नानी। ॾुख मूंखे आहे त पंहिंजे रत जो, ॾुख त मूंखे मिठी ऐं जन्नत जो आहे। अरे है जानू, पिनी बि ॾिठई, पिनण में बि उहो मज़ो कोन आयो। अॼु ॻोठ बसि माफ़ी जो चई मोटाए रोड ॾे। न कंहिं स्टाप त ॾिनो, न कंहिं ॻोठ में को टको ॾिनो। ईद ॾे बि नवां कपिड़ा ऐं नवां बूट न हुजनि, पोइ ईद जो कहिड़ो मज़ो। बाबो चवंदो आहे त माण्हू रोज़े सां हुजे त पोइ अलाह साईं बि दुआ जल्दी क़बूल थो करे। दुआ कोई ॾिसां, राति नमाज़ बि पढ़ी हुयमि, सहरी बि खाधी हुयमि,
अञा ताईं रोते था आहियां दुआ घुरी घुरी जा मन क़बूल थी पवे या अल्लाह साईं मूं इच्छा जी नमाज़ बि पढ़ी तरावियूं बि पढ़ियमि सहरी बि कई ऐं फजर जी नमाज़ बि पढ़ी हुयमि या अल्लाह साईं मुंहिंजी दुआ क़बूल कर मूंखे नवां जूता ऐं नवां कपिड़ा ॾे हिन ग़रीब बाने जी दुआ क़बूल कर ऐं नवां कपिड़ा ऐं जूता वठी ॾे मुंहिंजा अल्लाह ताईं या अल्लाह ताईं जानू अचे नवा कपड़ा ही नवा जूता सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह या अल्लाह ताईं मूं अञा मस हाणे दुआ न घुरी त तूं दुआ क़बूल करे छॾी हाणे घणी तकलीफ़ न कर जानू ये नवा जूता ही कपड़ा घर ॾेई अच आ वञा पियो दोस्तनि में मूं चयो त मुंहिंजे लाइ आंदा अथई ऐं बिठाओ को जो तुंहिंजे लाइ वठी अचां अड़े चरिया ये जूता कपड़ा अब्बा जे लाइ ऐं पंहिंजे लाइ वठी आयो आहियां हाणे सिधो वञ घर ऐं ॾेई अच हा साईं जेकॾहिं मां ठाहु कोन आहियां त पहिरीं त वॾो ठाहु आहे कारो अञा बि मामी जमीला जी ॻाल्हि करी आहे ॻाल्हि ठहे पई त उन्हनि जा कपिड़ा पहिरीं जहिड़ा आंदा कपिड़ा लॼ कोन पई ॾेई मां कोन थो खयूं न खाण पंहिंजा कपिड़ा जानू खण कपिड़ा सिधो घर ॾेई अच इहो जेको विरंदा उन्हनि जानू फ़क़ीर सां खणी थो वञा ज़हरु लॻंदा सफ़ा हल सॼो ॾींहुं ड्रामे बाज़ी जी छो तव्हां पंहिंजा हाल विञाया आहिनि मूं जांच कई आहे जमीला कूड़ी आहे तूं सची आहीं तव्हांखे रोअण जी का ज़रूरत कोन्हे तव्हां हक़ ऐं सच ते आहियो पर मिठी ऐं जन्नत जा चयल लफ़्ज़ अलाए छो नथा मूंखे विसरनि इहे लफ़्ज़ न हुया लफ़्ज़नि जा भाला हुया जेका मुंहिंजे कुराड़े सीने में लही विया जी ॾुख त हिन ॻाल्हि जो आहे जो जमीला खे असीं कूड़ो साबित नथा करे सघूं न त मां जमीला खे एतिरो ॻाल्हाइण ॾियां छा मुंहिंजो वस पुॼिया काकड़े मां ज़बान कढी छॾियांसि मूंखे ॾुख जमीला जो न उहा त आहे शैतान जी नानी ॾुख मूंखे आहे त पंहिंजे रत जो ॾुख त मूंखे मिठी ऐं जन्नत जो आहे जेकी मूंखे मुनाफ़िक़त थी सम्झनि ऐं जमीला खे सचो थी सम्झनि जी तूं पंहिंजो पाण खे ॾाढो होशियारु थी सम्झी पर मूंखां वधीक होशियारु नाहीं तूं जंहिं स्कूल में पढ़ंदी हुई न मां उन स्कूल जी मास्तरियाणी हुअसि तुंहिंजो ई डंडो तुंहिंजे ई मथे में हयो अथमि तो छा सम्झो त मुंहिंजो मनसूबो तूं एॾो आराम सां बर्बाद करे छॾींदी न जी मां बि सिराइण आहियां सिराइण मामी ओ मामी मामी बादर बि पुसिया पिया थी मुंहिंजो मतिलबु आहे त मामी मां बनी ते वियो वाटर में किरी पियुसि मुंहिंजा पादर पुसी पिया अड़े मुआ संभाले हलण नथो अचे संभाले ॻाल्हाए त सही कंहिंजे लाइ पादर पुसिया पिया आहिनि माजिद जे लाइ मुंहिंजो मतिलबु आहे त माजिद ॾिना त घर खणी वञे ठीकु आहे हाणे तूं हल मामी आहे त मूंखे रोज़ो पोइ घर में का खाइण जी शइ आहे त ॾे मूंखे पोइ मां अफ़्तारी जे लाइ रखंदुसि इहे पादर पुसिया पिया अथई महिरबानी मामी मूंखे रोज़ो आहे मामी इहो त ॿुधाए जीजीअ खे छा थियो आहे हू ॿकरीअ जहिड़ो करे कमरे जी कुंड में वेठी आहे ॼण बेवाही मसीत जे ॿाहिरां पई पिने अञा त किथे अञा त तूं जीजीअ खे हिन ॻोठ जी घिटनि में पन्ना मेड़ींदे ॾिसंदे ठीकु आहे मामी हाणे मां हलाए थो मटां अफ़्तारी ते चकर हणाए चङो चोखो रखजांइ जानूअ जे लाइ
हा हल हल पहिरीं था हाणे मां कंहिं बि नज़र ऐं कंहिं बि रुकावट खे पंहिंजे विच में अचणु कोन ॾींदसि। सॼी उमिरि दर्दनि जो मां ठेको नाहे कयो। ख़ुशि त आउं ॾाढो थियो आहियां, दिलि थी चए त झुमरियूं पायां। अलाह सां ई ख़ुशि हूं बारिक करे। पर तोखे कीअं ख़बर पई त असांजे मनसूबे जी जीजीअ खे ख़बर पइजी वई? चरिया मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे। पर मुराद त जीजी खे ॾोही करे रहियो हुयो। कुला नंढड़ो जॾहिं वॾे खे ईद मुबारक ॾे न त वॾे जो बि फर्ज़ थिए थो त हुनखे ख़र्ची ॾे। अरे इहो बेअकुल कंहिंखे चई ॿुधाए? हाँ भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी। हाणे मूंखे लॻे थो त असांजी शादी में का बि रुकावट न आहे ऐं ईद बि वेझो आहे। आई एम सो हैप्पी माजिद। एॾो ख़ुशि बि न थी। ॻोठनि में ख़ुशियुनि खे इलाही जल्दी नज़र लॻी वेंदी आहे। ईअं न थिए त असांजी ख़ुशियुनि खे बि नज़र लॻी वञे। हाणे मां कंहिं बि नज़र ऐं कंहिं बि रुकावट खे पंहिंजे विच में अचणु कोन ॾींदसि। सॼी उमिरि दर्दनि जो मां ठेको नाहे कयो। ख़ुशि त आउं ॾाढो थियो आहियां, दिलि थी चए त झुमरियूं पायां। अलाह सां ई ख़ुशि हूं बारिक करे। मिठी मूं तोसां प्यारु कयो आहे ऐं सचो प्यारु कयो आहे। एतिरो प्यारु कयो आहे जेतिरो तुंहिंजो ऐं मुंहिंजो वजूदु सचो आहे। मूं तुंहिंजी अखियुनि में उमेदुनि जा ॾीआ ॿारिया आहिनि। हिकु ॻाल्हि पुछां माजिद, मूंसां केतिरो प्यारु कंदो आहे? आउं तोसां केतिरो प्यारु कंदो आहियां? आउं तोसां इलाही प्यारु कंदो आहियां। एतिरो प्यारु कंदो आहियां जेतिरो आसमान में तारा आहिनि। अञा बि घणो आउं तुंहिंजे लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे सघां थो। चरी हिकिड़ो भेरो आज़माए त ॾिस। वक़्तु आयो त माजिद मां तोखे ज़रूरु आज़माईंदसि। वक़्तु आयो त ही पंहिंजो सिर तो तां क़ुर्बान करे छॾींदसि। दुखनि खे तुंहिंजे ॾह में अचणु न ॾींदसि। अलाह साईं माजिद तोखे वॾी हयाती ॾे। मूंखे तुंहिंजी जान न, तुंहिंजो साथ खपे, तुंहिंजो प्यारु खपे। तूं त मुंहिंजी मिठी जान आहीं। तोखां बग़ैर आउं अणपूरो ऐं अधूरो आहियां। हाणे हलूं हेठि। बाबा बाबा ईद जे मथां पहुती आहे तो असांखे न ईद जा नवां कपिड़ा वठी ईंदा न नई वरी नवां जूता। बाबा हा पुट जानू असां मौलवी माण्हू पैसा बचा ई कोन ॼाणियूं। बचायूं बि छा, असांजी पघार ई कुल 6000 रुपया आहे। तोखे त पाण ख़बर आहे महांगाई केतिरी चोट चढ़ी वई आहे। बाबा बाबा मामी जमीला सही माण्हू न आहे। हा पुट इहा जमीला माण्हू आहे ई कोन, इहा औरत आहे हिकु नंबर जी कूड़ी ऐं मफ़ाद परस्त आहे। बाबा बाबा मूं पंहिंजे हिननि कननि सां ॿुधो त मामी चए पई दीदी जे नाले ते दीदी मां तोखे बर्बाद करे छॾींदसि। हा पुट जानू जीअं पाण खाधे जे लाइ परेशान हूंदा आहियूं, इहा वरी मिल्कियत जे लाइ परेशान आहे। सॼो ध्यानु मिल्कियत फबाइण में अथसि। मिल्कियत वरी कहिड़ी अथनि बाबा? 2 3 4 ढोर ऐं 2 टे एकड़ मिड़ई बनीअ जा अथनि, कहिड़ो वॾी रहनि। पोइ बि मिड़ई हबश। बाबा बाबा जी रज़िया जे लाइ बि कपिड़ा वठिणा आहिनि। पैसा ॾेई त वठो नी। मां त हाणे हंधु कयो आहे पर मूंखे किथां बि पैसा कोन था मिलनि। हा पुट ख़बर आहे न अलाह मालिक आहे, फितरा मिलणु शुरू थी विया आहिनि। ॾींहं ॿिनि में गंज थी वेंदा। पोइ तूं ऐं रज़िया वञी ख़रीदारी करे अचिजो। बाबा बाबा पोइ त मुंहिंजी ले थी वेंदी। बाबा मां काटन जो फूकियल वॻो वठंदुसि, काटन जो। अछो काटन जो वॻो पाए घुमजांइ ॼण पग पखी ठंड ते वेठो आहे। बाबा तो पाण खे ॾिठो आहे ॼण जाबुली ॿकर वाड़े में बीठो आहे। अरे पीउ सां तो भोग करी छोरा, कुझु तमीज़ त सिख। बाबा मेरे कपिड़नि जी ख़ुशीअ में दिलि पछूरी वेठो कयां। चङो हाणे उथ त हलो, निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। अॼु पढ़ंदे छा बाबा? ॿुध अचो बाबा, अचो अचो बाबा, अचो बाबा। अम्मा सिराइन मां केर बि कोन्हे, सभु पंहिंजा पाण में आहियूं। पर मूंखे इहो त ॿुधाए त इहो अचानक पंहिंजो मनसूबो कीअं तब्दील कई? सिधी ॻाल्हि आहे, मूं पंहिंजो मनसूबो इन करे तब्दील कयो जो हिन मनसूबे जी जीजी मुराद खे ख़बर पइजी वई आहे। पर तोखे कीअं ख़बर पई त असांजे मनसूबे जी जीजीअ खे ख़बर पइजी वई? चरिया मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे। पर मुराद त जीजी खे ॾोही करे रहियो हुयो। न न, मुराद जीजीअ खे ॾोही न करे रहियो हो।
पर जॾहिं सॼो घर जीजीअ जे ख़िलाफ़ु थी वियो त इहो मुराद बि ॿुड तर में हो ऐं हू बि इहो सम्झी रहियो हो त शायदि जीजीअ खां इहा ग़लती थी वई हुजे। पर अम्मा इहो मुराद ऐं जीजी खे की ख़बर पई? छो ईअं जो थींदो ईअं जो मुराद एतबार कंदो ऐं मिठीअ खे तलाक ॾेई छॾींदो। मामा नवाज़ ईद मुबारक। अञा रमज़ान जो महीनो हले पियो, तूं अॻे ई पियो ईद जूं मुबारकूं ॾियूं, छो भला? वरी ईद मुबारक। चङो भला, ख़ैर मुबारक। हरू भरू ईद मुबारक। अरे छा थियो अथई? ईद मुबारक जो दौरो पियो अथई छा? ज़बरदस्ती ईद मुबारक। ॾिस जानू, मुंहिंजो मथो ख़राब न कर, न त अहिड़ो असरु कंदोसीं जहिड़ो तुंहिंजी मामी मूंसां कयो आहे। ठक ईद मुबारक। अरे बस नथो करीं, विझां मोचड़े में हथ। खीसे में हथ छो कोन थो विझी? खीसे में नांगो वेठो ॾिठा। मूं तोखे एॾियूं वॾियूं ईद जूं मुबारकूं ॾिनियूं, तुंहिंजो बि फर्ज़ थिए थो त तूं मूंखे ईद जी खसी ॾे। ओ बेअकुल, नंढड़ो जॾहिं वॾे खे ईद मुबारक ॾे न त वॾे जो बि फर्ज़ थिए थो त हुनखे खसी ॾे। अरे इहो बेअकुल कंहिंखे चई, ॿुधाए? हाँ मामा, मां भला तोखे बेअकुल चवंदुसि छा? भला ईद जी खसी ॾे न। ईद जी ख़र्ची ईद ते मिलंदी। हाणे हल तां। पक्की ॻाल्हि आहे माना ईद जी खर्ची मूंखे हींअर नथो नी? हा हा पक्की ॻाल्हि आहे, हाणे ईद जी ख़र्ची नथो ॾियां। त पोइ ॿुधी छॾ मामा, मूं बेअकुल बि तोखे चयो। अरे तरस, चओ त बीह। छो बीहां मामा? बीहण कमु बाड़ीअ जो जानू हलाई थो। अॼु त तो मूंखे ख़ुशि करे छॾियो। इन ख़ुशी में घुर त छा खपई? अॼु जेको मूंखां घुरंदीअ ॾींदोसीं। ॿुधाए छा खपई? तुंहिंजो सिर खपे मूंखे, ॾींदे? छा सिर? सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे, ॿुॾंदी न आहे। अव्हां जी ॿेड़ी सिर्फ़ु लुॾी आहे, ॿुॾी न आहे। मूं ते ऐं पंहिंजे बचनि ते एहसान कयो। कूड़ हुजे हा त मां नशे जे बदिले में पाणी छो इस्तेमालु कयां हा? छो माजिद खे नशे जी टिकियूं खारायां हा? सच हुजे हा त माजिद ऐं मिठीअ जे निराण ते अहिड़ो टिको लॻे हा जो उन्हनि जे निकाह सां ई लहे हा। नवाज़, इन जीजीअ ई मूंखे सभु कुझु करण लाइ चयो हो, पर मूं ईअं कोन कयो। मां हवा खे इजाज़त ॾियां थी, ख़ुशि बि आहियां ऐं राज़ी बि आहियां। जेका मिठी ऐं मुराद जी शादी जी तारीख़ तय थी हुई, उन ई तारीख़ ते हाणे मिठी ऐं माजिद जी शादी थींदी। जमीला तोखे लख लख मुबारक।